नाज़रीन, सॼी सिंध जी मिठी में भी सिंध एम्प्लॉइज़ अलायंस की सॾ ते सरकारी मुलाज़िमनि पारां स्कूलनि ऐं ऑफिसनि जी हड़ताल करे डीसी ऑफिस आॾो अलामती बुख हड़ताल कई वई आहे। तफ़सील ॿुधाए रहियो आहे गुलज़ार गुल ओठो। जी गुलज़ार गुल, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, सॼे सरकार जिले में सिंध एम्प्लॉइज़ जे सॾ ते सरकारी मुलाज़िमनि पारां स्कूल में ऑफिस में ऐं जेके सिहत खातो आहे ॿिया जेके हादसूं तालाबंदी करे वॾो एहतियाती मुज़ाहिरो कयो। डिप्टी कमिश्नर खर्चा करे अॻियां जेको हड़ताल क़ाइमु कई वई आहे, जॾहिं हिन वक़्तु हुन सरकार जिले जे समूरनि स्कूलनि और अस्पतालनि खे तालाबंदी कई वई आहे। तॾहिं हुते समूरे खाते जे मुलाज़िमनि खे चवणु आहे त असांजी हुकूमत अञा ताईं न कोई नोटिस जारी कयो, न वरी असांजा जाइज़ जेके मुतालबा मञिया विया आहिनि। जंहिं करे जेसिताईं असांजा जाइज़ मुतालबा नथा मञिया वञनि तेसिताईं असां सरकार जे समूरनि ऐं स्कूलनि तोड़े ॿियनि ऑफिस जा तालाबंदी करे असीं 6 अक्टूबर ते जेको आहे उहो सीएम हाउस अॻियां धरमो हूंदासीं ऐं वज़ीर आला जेको हाउस जेको हुन घेराव कंदासीं। पर जेकॾहिं असांजा मुतालबा न मञिया विया त ही पहिरीं अॻिते जेका वधंदी वेंदी असांजा मुतालबा जेके तस्लीम न कया पिया, जंहिं करे असां 6 ॾींहंनि खां सराबा हिते आया आहियूं, पर सिंध हुकूमत कन में का बि न पई पूरे, न वरी असांजा मुतालबा तस्लीम कया पिया वञनि। जी गुलज़ार गुल, अवां जी महिरबानी।